अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आके भली कार माया फराशा सबका पिरह नजर हेडलाइन ते। सिंध काबीना तरक्याती कमनि लाइ अरबें रुपयनि जे फंडनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार ऐं लाॻापियल सेक्रेटरी शरीक। काबीना तरफ़ां तलहा टंडो अलाहिया रोड, नौशरो फिरोज़ में मेहरान हाईवे, मलीर खां गगर फाटक ताईं नेशनल हाईवे जी तामीराती मंसूबनि लाइ फंडनि जी मंज़ूरी। सखर ऐं रोहड़े में तरक्याती मंसूबनि लाइ फंडनि जी मंज़ूरी ॾिनी वई। औरत फाउंडेशन लाइ 5 करोड़ रुपया मंज़ूर। सचल सरमस जी दरगाह ते लाइब्रेरी ऐं लतीफ़ सरकार जी दरगाह ते तरक्याती कमनि लाइ बि फंडनि जी मंज़ूरी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध काबीना अॼु अहम फ़ैसिला कया आहिनि। इजलास में किफ़ायतशारी मुहिम ते ॻाल्हि ॿोल कई वई। फ़ैसिलो कयो वियो आहे त को बि खातो इज़ाफ़ी बजट जी दरख़्वास्त न उमाणे। हिन वक़्तु असांखे पेट्रोल बचाइण जी ज़रूरत आहे। सरकारी गाॾियुनि जो घटि इस्तेमालु कयो वेंदो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त कचे में ऑपरेशन खां पोइ सूरतहाल बहितर थी आहे। कचे में जामे सर्वे कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार हिक ॾींहं जे दौरे ते चीन रवानो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त नायब वज़ीर आज़म चीनी परॾेही वज़ीर जी दावत ते अॼु बेजिंग पहुचंदो। इसाक़ डार चीनी हम मुनसिब समेत चीन जी क़यादत सां मुलाक़ात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं ॿ तरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ट्रंप हरम्स वारे सामूंडी लंघ खे खोलण खां सवाइ जंग ख़त्म करण जो ऐलान चाहे थो। अमरीकी अख़बार तरफ़ां अमेरिका जे आला उहिदेदार जे हवाले सां दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त सदर ट्रंप हरम्स वारो लंघ खोलण लाइ ऑपरेशन मुलतवी करणु चाहे थो। व्हाइट हाउस जे तर्जुमान कैरोलाइन लोट जो चवणु आहे त ईरान जंग जे हवाले सां सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ईरान कुझु अमरीकी तजवीज़ुनि ते राज़ी थी वियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ख़िते मां अमेरिका जे निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। दुनिया ॾिठो त असां अमेरिका जे हवाई कमांड सां छा कयो आहे। असां दुश्मन जे कमांड ऐं कंट्रोल सेंटर खे तबाह करे छॾियो। पंहिंजे बयान में अब्बास अराग़ची वधीक चयो आहे त ईरान सऊदी अरब जो एहतराम करे थो ऐं उन खे बिरादर मुल्क सम्झे थो। ईरान जूं कार्रवायूं पंहिंजे दिफ़ा में ऐं दुश्मन कुवतुनि जे ख़िलाफ़ आहिनि। ट्रिकड़ी वेझो मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर, 2 नौजवान फोत। चंबड़ नाके वटि हादसे में ॻोठ नबन शाहवासी 2 ॼणा ज़ख़्मी। इमाम बख़्श ढूणे जो ट्रिकड़ी अस्पताल में दम ॾिनो। सुनील कूली हैदराबाद नियंदे फोत।